दोस्तों अॼु जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू करण वारा आहियूं पंहिंजा वेरी। जी हाँ दोस्तों, मूसा जी वॾी अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। कुझु बि शूटिंग जा सीन साम्हूं तव्हां ॾिसी सघो था, जंहिंमें पंजाबी ड्रामे जी वॾी ज़ोर शोर सां शूटिंग हले थी। मेकिंग वीडियोज़ साम्हूं तव्हां ॾिसी सघो था, जेका सिर्फ़ु असांजे चैनल ते उदासी टीवी ते तव्हांखे ॾिसण वटां मिली रहिया आहिनि। कंहिं ॿिए चैनल ते अहिड़ा सीन तव्हांखे ॾिसण वटां कोन मिलंदा। असगर चौधरी साहब वरी महिनत करे रहियो आहे। दोस्तों हिन में सभ खां वधीक किरदारु कंहिंजो, इरफान शेख खे हीरो जो किरदारु मुंहिंजे ख़्याल में मिलियो आहे। इरफान शेख जा सीन घणा आहिनि ड्रामे में, वॾेरे जो किरदारु बि उन वटि आहे ऐं हीरो जो किरदारु बि घणो करे इरफान शेख खे मिली चुको आहे। होॾो हाजन थी वञो। बाक़ी असगर चौधरी वॾी महिनत करे रहियो आहे। बाक़ी रही ॻाल्हि मूसा यानी उर्फ़ मूसा लाला रफ़ीक उर्फ़ मूसा जी, तो उन जो 50% चांस आहे उहो मुसां मुश्किल हुजे। हिन पंहिंजा ड्रामे में ॿुधण में ख़बर आई आहे त उहो कैंसिल थी चुको आहे। हिन ड्रामे में मथां अॻिते हली उन खे वरी ऐड कयो वञे ड्रामे में। फ़िलहालु उन जी एंट्री मुश्किल आहे। बाक़ी इरफान शेख, हाजन तिवण, असगर चौधरी, अहमद अली शेख, मजू लाड़, मतिलबु ॿिया सभु अदाकार तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। फ़िलहालु हिननि जी शूटिंग हली रही आहे। उमेदु आहे त मूसा खे ज़रूरु आणींदा हिन ड्रामे में। जे मूसा अची वियो त हीउ ड्रामो ज़रूरु पंहिंजा वरी कामयाबु थींदो। जे मूसा न आयो त पोइ मुश्किल आहे दोस्तो।